साइंस क्लास 7 बाब 10 सबक 7 दौर जा सवाल रिव्यू क्वेश्चंस आया साइंस उस्ताद नजीला चन्ना अवांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे दौर जा सवाल रिव्यू क्वेश्चंस बाब 10 आहे आवाज़ उन जो आख़िरी हिस्सो आहे दौर जा सवाल या रिव्यू क्वेश्चंस। बाब 10 आवाज़ उन जो आख़िरी हिस्सो आहे दौर जा सवाल। उन में 4 जेके आहिनि सवाल ॾिनल आहिनि, उहो हर हिकु सवाल पंहिंजी पंहिंजी नोयत जो आहे। हिकिड़े हिकिड़े सवाल खे असां अलॻि अलॻि हल कंदा हलंदासीं। नंबर पहिरियों आहे हेठनि सवालनि जे जवाबनि मां सही जवाब ते गोल दाइरो लॻायो। नंबर पहिरियों, आवाज़ ऐं रोशनी कहिड़े क़िस्म जी लहरुनि जे ज़रिए हिकु हंध खां ॿिए हंध ताईं पहुचंदा आहिनि? अलिफ उभिन लहरुनि ज़रिए ट्रांसवर्स वेव्स, या बे पासिरी लहरुनि जे ज़रिए लॉन्गिट्यूडिनल वेव्स, या जीम ॿिन्ही उभिन ऐं पासिरी लहरुनि जे ज़रिए। सो असां हाणे ई बाब खे पढ़ियो हुयोसीं ऐं उनखे पुॼाणी ते पहुचायो आहे। सो असांखे इहो यादि हुजणु घुरिजे त आवाज़ जेको आहे उहो उभिन तोड़े पासिरी लहरुनि जे ज़रिए सफ़र कंदो आहे, यानी सही जवाबु आहे जीम। सवाल नंबर ॿियो, लहरी ड्रैग खे कहिड़ी निशानी ज़रिए ज़ाहिर कबो आहे? अलिफ वी, वे, लैम्डा, या जीम गामा। सो तव्हांखे यादि हूंदो त वी जेको आहे वेलासिटी खे ज़ाहिर कंदी आहे, बे जेको आहे लैम्डा उहो लहरी ड्रैग या वेवलेंथ खे ज़ाहिर कंदो आहे। सही जवाबु आहे लहरी ड्रैग खे बे लैम्डा वारी निशानी सां ज़ाहिर कबो आहे। सवाल नंबर 3, इंसान जो कनु केतिरी फ्रीक्वेंसी वारा आवाज़ ॿुधी सघंदो आहे? यानी ऑडिबल फ्रीक्वेंसी कहिड़ी आहे जेको असांजो कनु ॿुधी सघंदो आहे? अलिफ 16 खां 20,000 हर्ट्ज़, बे 20 खां 20,000 हर्ट्ज़, जिम 20 खां 30,000 हर्ट्ज़। असांजो सही जवाबु आहे ऑडिबल रेंज जेका आहे उहा 20 खां 20,000 हर्ट्ज़ ताईं हूंदी आहे। सो असांजो कनु 20 खां 20,000 हर्ट्ज़ जा आवाज़ जेको आहे उहो ॿुधी सघंदो आहे। इहा ई ऑडिबल रेंज सॾिबी आहे। सवाल नंबर 4, आवाज़ कहिड़ी शइ मां तमामु तकिड़ो गुज़री वेंदो आहे? तव्हांखे इहो ज़हन में रखणु घुरिजे त आवाज़ खे को ज़रियो खपे जिन जी मदद सां आवाज़ जी तवानाई अॻिते मूव करे। हवा में हवा जा ज़रड़ा त हूंदा आहिनि, पर उहे परे परे हूंदा आहिनि। पाणीअ में वरी उहे अञा हिक ॿिए जे वेझो हूंदा आहिनि पाणियाठ में, पर जेका सख़्तु शइ आहे जीअं काठ आहे उन्हनि जा ज़रड़ा अञा हिक ॿिए जे वेझो हूंदा आहिनि। त हाणे जेकॾहिं परे परे ज़रड़ा हूंदा त आवाज़ खे थोरो टाइम लॻंदो हिकिड़नि ज़रड़नि खां गुज़री ॿियनि ज़रड़नि ताईं पहुचे, वरी उन्हनि मां वरी टिनि ताईं पहुचे। पाणीअ में बि उहे जीअं त थोरो परे हूंदा आहिनि, पर काठ में तमामु घणो वेझा हूंदा आहिनि। तंहिंजे करे आवाज़ जेको आहे उहो काठ या अहिड़नि ॿियनि सख़्तु शयुनि मां तेज़ी सां सफ़र कंदो आहे। नंबर आहे असांजो 5, डेसिबल कहिड़ी शइ जी माप जो यूनिट आहे? अलिफ पिच, बे एम्पलीट्यूड, ऐं जीम लहरी ड्रैग। हाणे तव्हांखे ख़बर आहे त जेका लहरी ड्रैग आहे उहा असां मापींदा आहियूं मीटर्स में, ऐं जेको एम्पलीट्यूड आहे उहो बि असां मापींदा आहियूं मीटर्स में। बाक़ी जेको असांजो पिच आहे उहा असां मापींदा आहियूं फ्रीक्वेंसी पर सेकंड में। त यानी असांजो जेको डेसिबल आहे उहो एम्पलीट्यूड जो पिणु हिकिड़ो यूनिट हूंदो आहे। एम्पलीट्यूड जेतिरो वॾो हूंदो आवाज़ जी लाउडनेस ओतिरी वॾी हूंदी। गोड़ वग़ैरह खे मापण जे लाइ ख़ासि तौर ते आवाज़ खे मापण लाइ डेसिबल जो इस्तेमालु कबो आहे। ऐं वरी गोड़ या आवाज़ जी ऊचाई जेका आहे आवाज़ जो वॾो हुजणु या नंढो हुजणु उहो वरी एम्पलीट्यूड ते दारोमदार रखे थो। तंहिंजे करे सही जेको असांजो जवाबु आहे उहो आहे डेसिबल एम्पलीट्यूड जी माप जो हिकिड़ो यूनिट आहे। एम्पलीट्यूड मीटरनि में मापबो आहे, पर आवाज़ जे लिहाज़ खां जेॾीमहिल जो उनजी असां आवाज़ जी लाउडनेस मापींदा आहियूं त एम्पलीट्यूड खे डेसिबल्स में मापे सघिजे थो। सो सही जवाबु आहे असांजो बे। सवाल नंबर पहिरियों दौर जा सवाल हल करण खां पोइ असां ॾिसूं था सवाल नंबर 2। सवाल नंबर 2 आहे
आवाज़ जे मयार क्वालिटी ऐं शिदत इंटेंसिटी जो दारोमदार छा ते हूंदो आहे? जवाब, आवाज़ जे मयार जो दारोमदार पिच ऐं शिदत यानी शिदत जे करे लाउडनेस पैदा थींदी आहे उन ते हूंदो आहे। जेकॾहिं पिच वॾी हूंदी त आवाज़ सन्हड़ो निकिरंदो। हाई पिच त असां चवंदासीं हाई साउंड, ऐं मुख़्तलिफ़ साज़नि जी पिच मूजिबि मुख़्तलिफ़ आवाज़ पैदा कबा आहिनि। शिदत इंटेंसिटीअ जे बुनियाद ते आवाज़ वॾो या गोड़ पैदा थींदो आहे। शिदत यानी इंटेंसिटी जेतिरी वधीक हूंदी, एम्पलीट्यूड वॾो थींदो त आवाज़ पिणु वॾो थींदो। जेकॾहिं तमामु घणी शिदत सां तव्हां पंहिंजे काकड़े ते ज़ोर ॾियो था त तव्हां गोड़ पैदा कयो था। जेकॾहिं घणी शिदत सां तव्हां तंबूरे जी तार खे लोॾियो था त उन मां हाई एम्पलीट्यूड थींदो ऐं हाई साउंड वॾो आवाज़ पैदा थींदो आहे। पिच ऐं फ्रीक्वेंसी सिधी निस्बत में आहिनि। फ्रीक्वेंसी वॾी त पिच वॾी ऐं आवाज़ सन्हड़ो हाई साउंड। हाणे ॾिसो हिन में फ्रीक्वेंसी घणी ॾेखारियल आहे, तमामु घणी आहे हिन आवाज़ जी। हाई फ्रीक्वेंसी आहे त हिन जी पिच बि हाई हूंदी ऐं आवाज़ बि हाई पैदा थींदो यानी सन्हड़ो आवाज़। पर जेकॾहिं फ्रीक्वेंसी घटि त पिच बि नंढी ऐं आवाज़ बि ॻरो लो साउंड पैदा थींदो आहे। लो फ्रीक्वेंसी आहे त ही लो पिच वारो आवाज़ आहे ऐं लो साउंड पैदा थींदो यानी ॻरो आवाज़ पैदा थींदो। सवाल नंबर 3 आहे, इंसान लाइ आवाज़ जी अहमियत वारा के बि 5 ज़रिया बयानु करे ॿुधायो। जवाब, आवाज़ जी अहमियत मां मुराद आहे त कहिड़ो आवाज़ कहिड़े इस्तेमाल में ईंदो आहे। मिसाल जे तौर ते घर जी सलामती वारी घंटीअ जो आवाज़ असांखे ॿुधाईंदो आहे त का ख़तरे जी चुरपुर असांजे घर जे भरिसां भित टपण जी हरकत थी रही आहे, को माण्हू टपी रहियो आहे त इहा घर जी सलामती वारी घंटी उहो आवाज़ पैदा कंदी आहे, जंहिंसां असां घर भाती सुजाग थी पवंदा आहियूं। ॿियो, दूंहें खां आगाह कंदड़ औज़ार, बाहि वग़ैरह लॻण जे करे जेको पहिरियां धुओं पैदा थींदो आहे त हिते सेंसर जेके लॻल हूंदा आहिनि औज़ार में, उहे उनखे महसूसु कंदा ऐं पोइ उन जो घंटीअ मां वॾा आवाज़ ऐं अलार्म निकिरणु शुरू कंदो जेको माण्हू खे होशियारु करे वठंदो आहे। मोबाइल जो आवाज़ उहो पिणु इंसान जे लाइ तमामु घणी अहमियत जो आहे, जंहिं ते कॉल या जंहिं ते मैसेज वग़ैरह जो जेको टोन हूंदो आहे उहो असां ॿुधंदा आहियूं ऐं असां सम्झंदा आहियूं त कॉल पई अचे या मैसेज पियो अचे। सायरन जो आवाज़ माण्हुनि खे इतलाह ॾियण जे लाइ, माण्हुनि खे आगाही ॾियण जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। ऐं ईअं ई वरी पार्किंग सेंसर सिस्टम जेको लॻल हूंदो आहे गाॾियुनि में, उहो कंहिं ॿार गाॾीअ खे हथु लाथो त उहो सेंसर जेको आहे सिस्टम उहो आवाज़ु कढणु शुरू कंदो ऐं गाॾी जे मालिक खे ख़बर पवंदी त ॿाहिरि कार सां केरु हरकत करे रहियो आहे। नंबर 4 ऐं आख़िरी सवाल आहे, हेठि ॾिनल आवाज़ जी फ्रीक्वेंसीअ जी घटि में घटि ऐं वधि में वधि हद ॾिनी वई आहे। उन्हनि हदुनि मां नौजवान, औरत, ॿुढो माण्हू, चमड़ो, ॿिली, वेल मच्छी, कुतो, डॉल्फिन ऐं हाथी जे ॿुधण जी हद ॿुधायो। हिकिड़ी हद ॾिनल आहे 20 खां 15,000 हर्ट्ज़। हाणे ॿुधायो त 20 खां 15,000 हर्ट्ज़ जो आवाज़ कहिड़ो जानदार ॿुधंदो आहे। असांजे किताब में ॿुधायल आहे त 20 खां 15,000 जी हर्ट्ज़ जो जेको आवाज़ आहे उहो ज़ईफ़ माण्हू ॿुधंदो आहे, पोड़ो माण्हू, जंहिंजे ॿुधण जी हद जेका आहे घटिजी वेंदी आहे त उहो 20,000 हर्ट्ज़ ताईं न ॿुधंदो आहे, पर 15,000 हर्ट्ज़ ताईं जा आवाज़ ॿुधंदो आहे। 19,000 हर्ट्ज़ जो आवाज़, 16,000 हर्ट्ज़ जो आवाज़ कुराड़ो माण्हू न ॿुधी सघंदो आहे। तंहिंजे करे असांखे कुराड़नि माण्हुनि सां थोरो वॾे आवाज़ में ॻाल्हाइण जी ज़रूरत महसूसु थींदी आहे। ॿियो आहे 2000 खां 1,10,000 हर्ट्ज़ ताईं कहिड़ो जानदार आवाज़ ॿुधंदो आहे। यानी जॾहिं 2,000 खां अॻिते हली 1,10,000 हर्ट्ज़ ताईं वञे थो त यानी ही 1,10,000 हर्ट्ज़ इंसानी कन जे ॿुधण वारी हद खां मथे आहे, त यानी ॿार, ॿुढो या औरत इहो आवाज़ न ॿुधी सघंदी, को ॿियो जानदार आहे जेको इहो आवाज़ ॿुधंदो आहे ऐं उहो जानदार आहे चमड़ो। ॿियो आहे 20 खां 1,20,000 हर्ट्ज़। हीअ बि इंसानी कन जी रेंज खां मथे चढ़ी वियो, तंहिंजे करे हीअ आवाज़ु कहिड़ो जानदार ॿुधंदो आहे, डॉल्फिन या जंहिंखे असां ॿुल्हण चवंदा आहियूं, उहा 20 हर्ट्ज़ खां 1,20,000 हर्ट्ज़ ताईं जो आवाज़ु ॿुधंदी आहे। आख़िरी आहे 45 खां 64,000 हर्ट्ज़ जो आवाज़ु कहिड़ो जानदार ॿुधंदो आहे।
जवाबु आहे ॿिली। असांजो अॼोको लेक्चर ऐं अॼोको टॉपिक दौर जा सवाल हिते पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए बाब सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।